अस्सलाम वालेकुम दोस्तों, तांदी अली रज़ा मैसेज यूट्यूब चैनल नए वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सीरियल 2 घंटे ज़िंदगी किस्त जे बारे में पहिरीं किस्त केतिरी कामयाब थी आहे। अॼु सभु कुझु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों हिकु असांजी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया अली रज़ा मैसेज यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलो था वीडियो जी तरफ़। ड्रामा सीरियल 2 घंटे ज़िंदगी 7:45 ते हर सूमर ते BTV ते हलंदी, माना अॼु राति 7:45 ते BTV ते ड्रामो ई ॾिसी सघो था। ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे, इहो उर्दू में ड्रामो आहे ऐं सिंधी ॿाहिरि हिन ड्रामे खे घणो पसंदि करे रहिया आहिनि ऐं उर्दू चैनल बि माण्हू हिन ड्रामे खे घणो पसंदि करे रहिया आहिनि ऐं सुठो ड्रामो आहे, सुठी कहाणी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो सर जे हिसाब सां लिखियो वियो आहे ऐं हर सीन में तव्हांखे सर जा लोकेशन ॾेखारिया वेंदा ऐं तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ उर्दू ड्रामो आहे। एक्टर हिन में जेका बि सिंधी ऐं काफ़ी उर्दू कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सॼो बहितरीनु अदाकार सद कुरैशी, जेको पाण सीनियर अदाकार आहे, अब्बास गुल ओडाणो, तानिया जना, शोएब अबड़ो, मंसूर मुराद, इन खां अलावा बहितरीनु एक्टर हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ BTV ते ड्रामो तव्हां ॾिसी सघो था ऐं तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं जेको सर में जेके माण्हू ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उनजे हिसाब सां तव्हांखे हिन ड्रामे में ॾेखारिया वेंदा त हुनजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे सर में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं जेको आहे त पहिरीं किस्त तमामु सुठी हिकु कामयाबी माणी आहे। हर सूमर ते तव्हांखे BTV ते हीउ ड्रामो मिलंदो ऐं ॾिसो तव्हां। अॼोको वीडियो जे तव्हांखे दोस्तों पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा, विसारींदा। जेतिरी ॾींदा अली रज़ा मैसेज खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।